घोड़की वेझो सखर मुल्तान M5 मोटरवे ते मुसाफ़िर बस ऐं ट्रॉलर विच में ख़ौफ़नाक टक्कर, 7 ॼणा फ़ौत, 8 ज़ख़्मी। मानसेरा खां कराची वेंदड़ मुसाफ़िर बस ऐं ट्रॉलर विच में टक्कर थियण सबबि हादसो पेश आयो। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तहसील अस्पताल घोड़की मुंतक़िल कयो वियो। घोड़की वेझो बेलोमीरपुर थाणे जी हद सखर मुल्तान M5 मोटरवे मक़ाम 470 ते मुसाफ़िर बस ऐं ट्रॉलर विच में ख़ौफ़नाक टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 7 मुसाफ़िर मौक़े ते ई फ़ौत थी विया, जॾहिं त 8 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतियुनि में 3 छोकिरियूं, 2 औरतूं ऐं 1 मर्द शामिल आहे। मुसाफ़िर बस मानसेरा खां कराची वञी रही हुई त ड्रग मलूक वारे वेझो हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि मां 3 जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। हादसे जी इतलाह ते मोटरवे पुलिस ऐं रेंजर्स मौक़े ते पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए तहसील अस्पताल घोड़की मुंतक़िल कयो। मोटरवे पुलिस मूजिबि हादसो तेज़ रफ़्तारी ऐं कोच ड्राइवर खे निंड अचण सबबि पेश आयो आहे। हादसे में फ़ौत थींदड़नि में 11 वरियनि जे हसनात, 35 वरियनि जी शगुफ़्ता, 53 वरियनि जो नूर इलाही, 1 वरियनि जी रोज़ीना अनाबिया शामिल आहिनि, जॾहिं त 2 ॼणनि जी सुञाणप न थी सघी आहे। ज़ख़्मियुनि में शफ़ीक़, नेमत ख़ान, मिसबाह, महनूर, हसन अली, शफ़ी ख़ान शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।